मशीन पियो हलाया ॾिसां कंहिंजे दिमाग़ में केतिरो दम आहे। इन सूरत में आयतूं घणियूं टे, हर आयत जे आख़िर में रा इन्ना अतैना कल कौसर, आखिर मेरा फसल्लि लिरब्बिक वन्हर, आखिर मेरा इन्न शानिअक हुवल अबतर, आखिर मेरा इन रा में राज़ कहिड़ो आहे, इन रा में राज़ कहिड़ो आहे। सब कुरान पढ़ियल वेठा हो, हेॾे मोॾे निहारे पढ़ियो चो अलिफ, अॻिते ॿुधाईंदा वञो बा ता सा जीम हा खा दाल ज़ाल, काई नंबर ते आई को न ॿुधाए, निंड में जे तकरीर ॿुधंदो त पोइ इहो ई यादि कंदो न। अलिफ बा ता सा जीम दाल हा खा ज़ाल रा, जॾहिं अलिफ बा पढ़ंदे इन रा जो नंबर 10 आहे। इन रा जो नंबर छा है, वरी चो इन रा जो नंबर छा है, हिकिड़ा फ़कीर गौर सां ॿुध शाइर ही रा जो नंबर छा है 10। लतीफ़ छा चयो, कज़ियो करबला जो निसो रोई नाज़, के रिंद परूड़ ने को न ॻाल्हाई, के रिंद परूड़ ने राज़ कज़ियो करबला जो। इहो त हिकिड़ो नुक्तो ॿुधायो थमे, सूरतुल कौसर खे खोल, हर आयत में हर हरफ खे हिकिड़ो दफ़ो ॻणींदो वञो। पहिरीं आयत में अखर 10, ॿी आयत में अखर 10, टीं आयत में अखर 10। जागो था, जुमलो वरी ॿुधो, उहे ॻाल्हियूं ॿुधो जेके ज़िंदगी न ॿुधियूं हुजनि। सूरतुल कौसर खे खोल, उन जी तिलावत शुरू कर, आॾो रख, टिनी आयतुनि खे आॾो रख, हर आयत जे हर हिक लफ़्ज़ खे हिकिड़ो हिकिड़ो दफ़ो ॻणींदो वञ। पहिरीं आयत में हरफ 10 मिलंदई, ॿी आयत में हरफ 10 मिलंदई, टीं आयत में हरफ 10 मिलंदई, 10 10 10। अञा जे समझ में न अचई, इन पूरी सूरत में जेको सभिनी खां घणो हरफ आयो आहे उहो अलिफ आहे। सॼी सूरत जे अलफन खे ॻणी दे त उन्हनि जो तइदाद बि 10 मिलंदी। जागो था, सजी सूरत जे अलफन खे ॻणी दे उन्हनि जो तइदाद बि 10 मिलंदी। कुरान में पारा घणा आहिनि, जवाब ॾियो कुरान में पारा घणा, 30। कुरान करीम जे 30 पारनि में सूरतूं घणियूं, 103-4 था ॿुधाइनि। सभु वीचारा मौला ईअं वेठा आहियो। बसि तव्हांखे मां थोरो किसो ॿुधायां बसि करबला जो, पर हाणे ॻाल्हि खणी आयो हां त करे छॾियां। कुरान करीम जे 114 सूरतुनि मां, छो त लाउड ते पियो ॻाल्हायां, हे निपुटियूं भरजन थी पयूं, गवाह लॻियूं पयूं आहिनि, गौर सां ॿुधो। कुरान जे 114 सूरतुनि मां उहे 10 सूरतूं जन जो आखिर रे ते इख्तिताम थींदो आहे। जागो था, वहुव अला कुल्लि शैइन कदीर, अला इलल्लाहि तसीरुल उमूर, फनिअमल मौला व निअमन नसीर, इन्नल्लाह अलीमुन खबीर, हिय हत्ता मत्लइल फज्र यौमइज़िल खबीर, वतवासौ बिल हक़ वतवासौ बिस्सब्र, इन्न शानिअक हुवल अबतर। पूरो कुरान करीम खोल,
पूरो कुरान करीम खोल सजे कुरान में फ़कत 114 सूरतुन मां 10 सूरतूं मिलंदई जंहिंजे आख़िर में रा सूरतुल कौसर जे 3 आयतुन में रा जॾहिं अलिफ बा पढ़ंदे त 10 नंबर ते रा इन 10 सां एॾो त रब जो प्यारा जंहिं कयो प्यारा त जो हिते बि बेड़ो पारा त हुते बि बेड़ो पारा। हाणे थोड़ो अॻिते हलां वनहर मुंहिंजा महबूब कुर्बानी कर फसल्ले ले रब्बिक वनहर अल्लाह महबूब खे तो फरमाए महबूब पंहिंजे परवरदिगार जी निमाज़ पढ़। केर तो फरमाए कंहिंखे तो फरमाए महबूब खे। एॾी त अल्लाह खे निमाज़ वणे थी न जो महबूब खे तो रब चवे तो महबूब निमाज़ जवाब दे निमाज़। पोइ मुसलमान तोखे केर थो रोके याद रखी छॾ ओ मुझे इमाम आली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां प्यार करण वारा दिल जे कन्नन सां ॿुधण दिल जे कन्नन सां ॿुधी करे उन ते गौर कर। कायनात जे अंदर निमाज़ूं त सभिनी पढ़ियूं पर तीरन ऐं नेज़न जे जिस्म में लॻण सां गॾु यानी सभु कंहिं फर्श ते निमाज़ पढ़ी कंहिं कालीन ते निमाज़ पढ़ी पर 313 तीरन ऐं नेज़न जे मथां अगरि निमाज़ पढ़ी आहे त मुंहिंजे लजपाल हुसैन पाक पढ़ी आहे। ईअं थी नथो सघे त हुजे हुसैनी ऐं निमाज़ खां दूर हुजे ईअं थी नथो सघे। याद रख मुझा दोस्त अजीज इमाम आली मकाम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना मुखे जवाब दे हजरत अली जी हिक निमाज फकत कज़ा थी हुई। घणियूं निमाज़ूं जवाब दियो घणियूं निमाज़ूं उन्हनि दोस्तनि जे ख़िदमत में अर्ज़ा उहे मुंहिंजूं अमड़ियूं मुंहिंजूं भेनरूं या उहे मुंहिंजा दोस्त जेके पंहिंजे पाण खे आले रसूल जो दीवानो सदराइन या सदराइन थियूं उन्हनि जे ख़िदमत में अर्ज़ा आले रसूल जे दीवाने जी पहिरीं निशानी उन जे ज़ुबान ते क़ुरान करीम जी तवार हूंदी उन जी पेशानी सजदन में बेकरार हूंदी अखड़ियुनि में कहूंदा वुज़ू असां हूंदो आले रसूल जो नालो वठंदो वींदो हुन जी दिल मींहं वांगुरु वसण शुरू थी वेंदी। मुसलमानों याद रख इमाम आली मकाम अलैहिस्सलाम सलातो वस्सलाम जा दीवानो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे अबे हज़रत अली अल मुर्तज़ा शेर खुदा जी हिकड़ी निमाज कज़ा थी। कज़ा कीअं थी हुजूर हंज में आरामी हुया। निमाज कज़ा कीअं थी थे हुजूर हंज में आरामी हबीबल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो अखड़ियों बंद हल शेर खुदा निमाज कान पढ़िया हबीब बाहरों आया कहीं मकाम ते सफर में होया महबूब निमाज पढ़ी आया हजरत अली अल मुर्तज़ा शेर खुदा निमाज कान पढ़ी हबीबन पुछो ही कोन अली पढ़ी थई न अली निंड थी अचे आका हाज़ुरा हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम शेरे खुदा जे इन रान ते आरामी थी रहा हुजूर के निंड अची वई मुंहिंजा दोस्त अजीज अखड़ियूं बंद हुयूं छाजी निंड सजो इम्तिहान हजरत अली जी हिकड़ी निगाह हुजूर जे चेहरे ते हिकड़ी निगाह सिज ते सिज लही रहियो आ सिराज मुनीरा दे निहारे वरी सिराज वहाजा दे निहारे चवे त तू नाराज थी त थी मां सिराज मुनीरा खे राज़ी करे वठा चो त शेरे खुदा के खबर नमाज मिली मुस्तफा जे करे कुरान मिलियो मुस्तफा जे करे रमजान मिलियो मुस्तफा जे करे रब रहमान मिलियो मुस्तफा जे करे शेरे खुदा जी नमाज कज़ा थी पांजे अखिन में लुड़क लड़ी आया उहे हजरत अली जा लुड़क हुजूर जे पाक नबूवत वारे चेहरे ते पया हबीब अखड़ियों खोलियो अली सोने का लुड़क लड़िया या कौन लड़िया जवाब दियो लड़िया छाजे करे लड़िया
कुछ इते मजाल हुई जो कुछ मस्जिद में नमाज पढ़ी उठन मुल्ला नमाज पढ़न तो पोता वञो खुदा जा बाना हे नमाज मुल्लन जी ना है ये नमाज त यार जो तोहफो आहे ये के मुल्ले मौलवी जी ना है हे त यार पांजे यार के तोहफो दिनो आ ही त मेराज जे रात मदीने जे मीर तो सा किनन कोझन के याद कयो अल्लाह जे दरबार में अर्ज कयो मुजा मौला मां मुस्तफा के अर्शन ते घुरा मेराज कराई मौला मुझे गुनाहगार उम्मत अल्लाह का मेहरबानी थे रब फरमाए महबूब बस वनी ऐलान कर जिते भी हुजन नमाज जो टाइम थे काबे दे मुहड़ करे वुजू करे नमाज नियत पढ़न उन्हनि जो कम घर वेठे मेराज जा दर्जा ॾियण तुंहिंजे करीम रब जे ज़ात जो कम नमाज मुल्ला मौलवी जी ना है नमाज मुझे करीम रब जो तोहफो आहे हजरत अली उल मुर्तजा शेर खुदा जी नमाज कज़ा थे सदन जे अखिन में लुड़क लड़ी आया हबीबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अखड़ियूं खोलियो अदाली मामिलो आका नमाज कज़ा थी वया मुझे सुने हबीब फरमायो खैरा कज़ा करे पढ़ रोई चवे थो आका अली कदह कज़ा अली कदह कज़ा हालांकि अली दिसी रहियो आ ते सिज पंहिंजे पुजाणीअ ते पहुचण वारो आ नमाज कज़ा थी वई आ पर अली खे बि ख़बर आ त जंहिं महबूब जे हंज में अली आरामी आ हे सिज छा चंड छा इहे त मिड़ई मुंहिंजे मुस्तफ़ा जा रब ग़ुलाम बनाए छॾिया आहिनि ग़ुलाम खे सॾु कोन कबो आ ग़ुलाम खे इशारो ॾिबो आ ग़ुलाम कदमनि में अची वेंदो आ उहो चोॾींहं जो चंड हुजे या लहदड़ सिज हुजे जबल अबू कुबैस हुजे या जबलन जे विच में का मंज़िल हुजे हबीब इशारो कल चोॾींहं जे रात चंड रखे चंड टुकड़ा थी कदमन में किरी पवे हबीब इशारो कन लथल सिज के सिज वापस वरी पवे सिज वापस वरंदो आ अली नमाज अदा कंदो आ चंड कदमन में ईंदो आ यमन जो बादशाह ईमान आणींदो आ हुते भी रहमत जो ककर वसंदो आ त हिते भी रहमत जो छट झुली वेंदो आ शेरे खुदा जी ते हिकड़ी कज़ा थी उन जे अखड़न में लुड़क लड़जी अची वया इए किए तो थी सके त शेरे खुदा जो आशिक हुजे ऐं उन जो नमाज़ो कज़ा थन इए थी न तो सके मुजा दोस्तों थोड़ो अगते टाइम सवा कलाक थी अञा 10 मिनट वेंदो बस मां इन मौजू के ते छलिया तो मां करबला हला बस मां एडा ही तो हला बस डिठम ते छो तो मुजो मौजू तमाम तवील थियो ने घणो ड्रिगो थी विंदो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह दर दर ते सबीलू लगाइण वारो दिल खोले लगायो दिल वरी तो चमा दिल खोले लगायो पर उन्हनि सबीलुनि जो इफ्तिताह घोड़न खां न करायो याद रखो जुमलो उम्मीद आ तव्हां समझी वेंदा छो त जन्नत में केर वींदा चो जेके ईमान वारा हुंदा केर वींदा जन्नत में उन्हनि माण्हुनि खे छॾे ॾियो जेके सबील लफ़्ज़ ते चिड़नि था उन्हनि क़ुरान ग़रीबनि पढ़ियो ई कोन्हे जे पढ़ियो अथनि त उन्हनि जो मथों मथों गुज़री वियो आहे अगरि उहे क़ुरान खे सम्झनि हा त उन्हनि खे ख़बर हुजे हा त जेके जन्नत में अल्लाह जे ज़ात बाबरकात जे तरफ़ां जन्नत में जेके प्याला प्यारिया वेंदा क़ुरान उन्हनि जो बयान कीअं कयो आहे ऐनन फीहा तुसम्मा सलसबीला उहे जेके जन्नत में भी प्याला प्यारा व्याईंदा उन्हनि खे भी क़ुरान करीम सलसबीला सां सॾियो आहे इन करे सबील लफ़्ज़ जो इनकार न कर इन पाणीअ खे प्यारण जे लाइ मुझे करीम मुस्तफ़ा जा दीवानो इंसान त इंसान पर जे जानवर खे भी पाणीअ जो ढुकड़ो प्यारींदो त रब उन जो भी अजर ज़ाया को न कंदो आहे
हे त तव्हां इंसानन जेला बनायो आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हुसैन पाक लजपाल जे निस्बत सां बनायो आ जेकॾहिं सम्झ में न अचे त पुछ उन करबला जे अखियुनि ॾिठे गवाह खां जंहिंजो नालो इमाम ज़ैनुल आबिदीन आ। इमाम ज़ैनुल आबिदीन उन सुहिणे ज़ैनुल आबिदीन मुंहिंजा दोस्त करबला खे सभु कुझु पंहिंजे अखियुनि सां ॾिठो। शाम में जेकी थियो अखियुनि सां ॾिठो, कूफे में जेकी थियो अखियुनि सां ॾिठो, यज़ीद वटि जेकी थियो अखियुनि सां ॾिठो। मुंहिंजे उन इमाम ज़ैनुल आबिदीन इमाम सज्जाद सुहिणे बकाया ज़िंदगी जेतिरी बि मदीने में गुज़ारी कॾहिं बि थधो पाणी कोन पीतो। अञा मां जुमिलो चवां जेॾी महिल 11 जी रात थी आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ काफ़िलो करबला मां रवानो थियो आ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ काफ़िलो रवानो थी चुको। पाकन जा सिर मुबारक नेज़े ते इमाम अली मकाम जो सिर मुबारक नेज़े ते हिकिड़े मिंट जे लाइ जेकॾहिं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ 11 जी रात मां तोखे मैदान करबला में हिकिड़े मिंट लाइ तरसायां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अम्मा बीबी ज़ैनब फरमाईंदी आ जंहिं वक्त में रात जो टाइम आ उम्मुल मसाइब दुखन जी अमड़ छा नालो आ दुखन जी अमड़ उम्मुल मसाइब अम्मा बीबी ज़ैनब सुणी फरमाईंदी आ 11 जी रात जेका मैदाने करबला में गुज़री आ रात जो टाइम हिकिड़ी भेण हिकिड़ी मां औनो मुहम्मद जी मां इमाम हुसैन पाक जी भेण मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कासिम सुहिणे जी पुफी अली अकबर जी पुफी अली असगर जी पुफी कहिड़ा मुंहिंजा दोस्त रिश्ता ॾेई अम्मा सुहिणीअ खे कहिड़ा रिश्ता ॾियूं सब जो सब मौजूद हन सभिनी जा जिस्म मौजूद हन कंहिंजो जिस्म मुबारक पियो आहे अंदाज़ो लगाओ न अमड़ जो छा हाल हूंदो जेॾी महिल उहा मुरकंदड़ भाउ जे फ़क़ति जिस्म खे ॾिसी रही आहे केॾी महिल हुन भाउ जे जिस्म जे मथां वञे केॾी महिल भाइटे जे मथां केॾी महिल पुटड़नि जे मथां मोटी खीमे में ईंदी आहे बीबी सकीना के खीमे में कान ॾिसंदी आहे ऊंदाहीअ जो टाइम ज़ालिमन खीमा जलाए छॾिया इमाम आली मक़ाम जे बचड़नि सां ज़ुल्म जी ज़ालिमन इंतहा करे छॾी बीबी ज़ैनब सुणी आहिस्ते आहिस्ते आवाज़ ॾींदी आहे त जीअं मुंहिंजो आवाज़ गैर जे कननि ताईं न पहुचे गैर जे कनन ताईं आवाज न पहुचे अम्मा आहिस्ता आहिस्ता आवाज ॾींदी सकीना मगर ॾिसे थी त किथे बि नज़र कान थी अचे परेशान हाल में ॻोल्हींदे जेॾी महिल अची ॾिसे मैदान करबला में जे मुंहिंजे इमाम अली मक़ाम जे हिन पाक जिस्म जे मथां पलीतन घोड़ा ड्रोड़ाया ओ मुसलमान यकीन कर इहो मंज़र बयान कंदे हया थो अचे त कीअं उन कलबो ज़ालिमन पढ़ियो जन मुंहिंजे मुस्तफ़ा जे कुल्हनि जे सवारनि जे मथां घोड़ा ड्रोड़ाया हूंदा छा उन्हनि खे बि मुसलमान चइबो छा उन्हनि में मुसलमानीअ जी धप चइबी अज़ीज़ाने मन अम्मा बीबी ज़ैनब फरमाईंदी आहे मां जेॾी महिल बीबी सकीना खे ॻोल्हींदी अचां ऊंदाही रात में ॻोल्हण केतिरो आसान हूंदो आहे अम्मा फरमाए थी खणी जो ॾिसां त पंहिंजे बाबा साईं जे सीने ते मथड़ो रखियो सुती पई आहे इमाम हुसैन लजपाल जो सिर मुबारक पलीतन नेज़े ते रखियो धड़ मुबारक मैदान करबला में अम्मा ज़ैनब फरमाए थी वञी आस्ते आस्ते हथड़ो विझी चयमि सकीना बचड़ी सकीना मथे कंध करे चवे थी पुफू जिंदगी बाबा जे सीने खां सवा निंड कान कई आ दिल चयो त जो आखिरी निंड भी पंहिंजे बाबा साईं जे सीनड़े ते करे अचां
अजीजा ने मन ऐ मुझे मुसलमान भा इहा रात आले रसूल जी कीअं गुज़री हूंदी। यारीअ जे ॾींहुं काफ़िलो रवानो थियो। दुनिया जे उन टाइम जे दस्तूर मुताबिक़ जेको भी शहर हूंदो हुयो उन जे ॿाहिरो चइनी तरफ़नि खां कोट हूंदो हुयो। पहिरीं मंज़िल कूफे में पहुता, सिज लॻी वियो, कूफे जा दरवाज़ा बंदि थी विया, उतां जे गवर्नर बंदि कराए छॾिया। हाणे इमाम अली मक़ाम जो सिर मुबारक काॾे वञे, खौलीअ जे हवाले करे शिमरे पलीत ज़िल जोशन चयो, ए खौली तुंहिंजो घर वेझड़ो आ, तूं पंहिंजे घर में खणी वञ। इमाम अली मक़ाम जो सिर मतां रात जे ऊंदाहीअ में वरी अचे हुज़ूर जा दीवाना खसे वञनि। यज़ीद जे ॾाढो शर्मसार थियणो पवंदो। बाक़ी पहरेदारी था कयूं। इमाम अली मक़ाम जे हिन सिर मुबारक जो भी एतिरो खौफ ज़ालिमन जे मथां हुयो। खौली खणी वियो। खौलीअ जूं ॿ घर वारियूं, हिकिड़ी मुंहिंजे लजपाल हुसैन जी मुरीदियाणी, हिकिड़ी आम मुसलमान हुई। हुनखे ख़बर आहे त जेकॾहिं सिधो सो घर वेंदुसि ज़ाल पुछंदी त मुंहिंजे मुर्शिदनि सां छा करे आयो आहे। चुप चुपात में दरवाज़े जे बजा पंहिंजी दीवार छलांगे करे पंहिंजे उन तनूर जो ढक मथे खणी इमाम अली मक़ाम जो सिर मुबारक अंदर रखी करे मथों ढक ॾेई मोटी ईंदो आहे। दरवाज़े ते बीही करे दरवाज़ो खड़काईंदो आहे। नारा ज़ाल जंहिंसां घणो प्यार कंदो आहे, जेका मुंहिंजे हुसैन लजपाल जी दीवानी आहे, दरवाज़े ते पुछंदी आहे केरु आहे। खौली दरवाज़ो खुलियो। ज़ालिम हेॾो खून जिस्म में लॻो पियो आहे। चवे थो हा हिकिड़ा बाग़ी हुया, उन बाग़नि जा सिर कलम कया विया। निहारे चवे थी ज़ालिम बाग़नि जे खून मां धप ईंदी आहे, हिन खून मां त अतर जी ख़ुशबू अची रही आहे, हीअ बाग़नि जो खून नाहे। ज़ाल के मुतमैन करण जी कोशिश तो करे। खौली जी ज़ाल नारा गॾिजी अचे करे कमरे में वेठी, तहजुद जो टाइम थियो। उहा अल्लाह जी बानी जीअं जो तहजुद ला ॿाहिरि निकिरे, ॾिसे त तनूर जे मथां औरतूं बीठियूं हन। हैरत मां अखियूं पटिजी वयूं, हीअ कहिड़ी मख़लूक आहे। केॾी महिल ॾिसे त ॾाढी हवा बीठी आहे, केॾी महिल ॾिसे त बीबी मरियम बीठी आहे। केतिरा नाला वठां जेके तारीख़ लिखिया, वधीक अल्लाह जी ज़ात बेहतर थी ॼाणे। चवे थी उहे ॾिसंदे ॾिसंदे डपु लॻी वियो। दाह कयमि, दाह करण सां ॾिठमि त सभु चेहरा गुम थी विया। डोड़ी वयसि त ॾिसां छा आहे। हीअं जो खणी ढकड़ो मथे कयां त चोॾींहं जो चंड लजपाल हुसैन जो सिर मुबारक उन भठे में पियो। उहो ॿाहिरि कढे थी, पाणी नथी नाहे। जीअं जो पाणी खणी इमाम आली मक़ाम जे भर में थी आणे। पहिरो कलाम इमाम हुसैन पाक कूफे जे शहर में खौलीअ जे ज़ाल नारा सां करण फरमायो। सरे हुसैन मां आवाज़ आयो, ख़बरदार थी इन पाणीअ खे वेझो न आण, जंहिं पाणीअ लाइ मुंहिंजो असगर सिकंदे सिकंदे रब जे दरबार में पहुतो आहे। इन पाणीअ खे वेझो न आण, जंहिं पाणीअ जे करे मुंहिंजो अब्बास, मुंहिंजो अली अकबर, मुंहिंजो कासिम, मुंहिंजा जवान करीम रब जे दरबार में पहुता। इन पाणीअ खे वेझो न आण। मुंहिंजा दोस्त पोइ अतुर घरों खणी करे लजपाल हुसैन जे पाक चेहरे ते लॻाईंदी आहे। चेहरे ते लॻाईंदे सीने सां लाहींदी आहे। फजर जे अज़ाननि जो टाइम थी वियो। अजीब मखलूक हुई, अज़ान बि ॿुधनि पिया, निमाज़ूं बि पढ़नि पिया। ऐं जंहिंजे अज़ान में नालो ॿुधी कलमो पिया पढ़नि, दुश्मनी बि ज़ालिम उन्हनि सां पिया कनि। अॼु ॾींहं ताईं हो यज़ीदन वारो सिलसिलो जारी आहे ऐं क़यामत ताईं जारी रहंदो। निमाज़ूं बि हलंदियूं, अज़ान बि हलंदा। न हूंदो त सिर्फ़ सीने में इश्क़ हुसैन न हूंदो, आले रसूल जो प्यार न हूंदो, बाक़ी सभु कुझु हूंदो। इन करे मदीने जे मीर फरमायो, 1000 साल जूं इबादतूं, निमाज़ूं, रोज़ा, ज़कात, हज हुजनि, पर जे आले रसूल जो प्यार नाहे त हो जन्नत जो हक़दार ई नाहे।
हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो उहा नारा इमाम लजपाल जे चेहरे मुबारक के सीने सां लायूं वेठी आ। खौली इंदो आ, ज़ाल के समझाइंदो आ, मुखे ही हुसैन लजपाल जो सिर मुबारक दे। ज़ाल चवे थी जिंदा हूंदे नथी ॾेई सघां। उन जी बि ज़ाल ईंदी आ, चवंदी आ तुंहिंजी लाडुली आ, ताना तुनका ॾींदी आ। अंदरों वेंदो आ, कौड़ो खणी ईंदो आ, चवंदो आ हेॾे कौड़े ॾे निहार। ही कौड़ो हणण शुरू कंदो आ, नारा जवाब ॾींदी आ, ऐ ज़ालिम देर न कर, देर न कर, एतिरा कोड़ा हण जो लजपाल हुसैन जे सिर मुबारक जे सीने सां लॻाइण सां गॾु मुंहिंजो दम परवाज़ थी वञे। हौज़े कौसर ते अम्मा ख़ातून जन्नत जे हथनि मां प्यालो वठी पी वठां। 19 मंज़िलूं यज़ीद जे दरबार ते पहुचण जूं, जंहिंमां हिकु मंज़िल इहा बयान कयम ऐं बाक़ी हिकु मंज़िल सिर्फ़ मां शाम जी बयान कयां। शाम में ऐलान कयो वियो, जश्न कया विया, शादमियाना वॼाया विया। कंहिंजे लाइ? हुज़ूर जे उन्हनि शहज़ादिन जे लाइ जन जे कदम खे कंहिं दुनिया जे इंसान बि कॾहिं कोन ॾिठो। उन शहज़ादन के मुसलमानों तो तारीख़ पढ़ो तो सही, जॾहिं तव्हां तारीख़ पढ़ंदव त जेके न यज़ीद जी हिमायत कंदा उन जी ज़ुबान तव्हां छिके काकड़े खां कुतनि खे बि कोन ॾींदव त मतां कुतो बि बेनीम को थी वञे। ख़ुदा जो कसम तव्हां तारीख़ पूरी पढ़ो त उन यज़ीदन पलीतन ज़ालिमन उघाड़ा उठ उन्हनि जे पुठनि ते रसूलुल्लाह जे बचड़नि खे विहारियो। उघाड़ा पुठ उन्हनि जे पुठनि ते ऐं उन्हनि जे गिचिन में रसा विधा विया ऐं एतिरा मज़बूत विधा विया। इमाम ज़ैनुल आबिदीन जे हथन में हथ कड़ियूं हयूं वयूं, पेरन में डंडा बेड़ियूं लगायूं वयूं। ओ खुदा जा बाना, पर लजपाल हुसैन, लजपाल अली मुर्तजा जे बचड़न जो कमाल निहार। भले जो जिस्म मैदान करबला में आ, सिर नेज़े मुबारक ते आ, पर पो बि ज़मीन ते हलन था पिया, दुनिया में फैज़ मुस्तफ़ा विरहाईंदा वञन था पिया। शाम जे बाजार में ऐलान थी वयो, दुनिया रोडन ते निकरी आई, बागन के कुचलियो वयो आ, बागन जा सिर अची रहा हन। उन शाम जे बाजार जे अंदर हिकड़ी औरत रहंदी आ जंहिंजे जिंदगी जो मामूल आ। जेके बि काफिला ईंदा हन उन्हनि खे पानी पियारींदी आ। अजीब इत्तेफाक आ, हसनैन करीमैन जो काफिलो, इमाम अली मकाम जो काफिलो करबला खां अचण वारो जॾहिं शाम खां गुज़र थियो आ, शाम जे बाजार में आयो आ। दुनिया तमाशो ॾिसी रही आ, छो त मोबाइलन जो दौर कोन हो जो सुञापे याद रहे। इमाम हुसैन लजपाल जे चेहरे मुबारक जा वार, मथे मुबारक जा वार सफेद थी वया हुया। संदन जी उम्र 56 साल हुई। करबला में पहुता हुया, हिकड़ो भी वार अच्छो न हुयो। करबला जे 10 मुहर्रम जे ॾींहुं हिकड़ो वार भी अच्छो न हुयो। मासूम अली असगर जे शहादत ते हिकड़ो वार भी अच्छो न हुयो। जॾहिं सोणो शहीद गाज़ी अली अकबर सोणो शहीद थी वयो, लजपाल हुसैन पंहिंजे जवान पुटड़े के कुलड़े ते खणी करे खीमे ताईं पहुचंदो वयो। सुहारी ऐं मथे जा वार अच्छा थी वया। जेके सुञाणन पिया उन्हनि जी सुञाणप बि वई हली। दुनिया न पई सुञाणे त नेज़े ते केरा। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन औरत हसबे मामूल बागिन जो काफिलो समझी करे सवाल करायो छा खपे। बीबी ज़ैनब पहिरों जवाब ॾिनो चादर खपे। छा खपे? जवाब ॾियो छा खपे? ओ मुसलमानो, बीबी ज़ैनब त शाम जे मुल्क में जॾहिं उन औरत माण्हू मोकिलियो त काफ़िले वारनि खां पुछो त कंहिं शइ जी ज़रूरत आ त मुंहिंजे मुस्तफ़ा जे पर्देदार बचड़नि न्याणियुनि बीबियुनि चयो चादर जी ज़रूरत आ। ओ मुसलमानो, ॾिसो त तव्हां असांजे न्याणियुनि जूं चादरूं या त आहिनि ई कोन, जे आहिनि त गिचीअ में पयूं आहिनि। इन्हनि खां पुछो ओ पंहिंजे मथे ते चादर न रखण वारियूं अम्मा ख़ातून जन्नत जे आॾो कहिड़ो मोह खणी बीहंदियूं।
मुसलमानों सच चो, मुसलमानों सच चो। बीबी ज़ैनब जो पहिरो आवाज चादर खपे, चादर मिली वई छा खपे। पानी अगर मिली सके तो पानी अची वयो आ, थोड़ो को खाधो बची वयो आ। जै वक्त में सब कुछ उन जे हाल आहर मिली वयो, टाइम ज्यादा थी वयो। बीबी ज़ैनब उन औरत का पूछो ही केर मोकले रहो आ, जरे त दुनिया सा जो तमाशो दिसी रही आ। जवाब मिलो हिकड़ी औरत आ, पाकीज़ह औरत आ, उन मोकलियो आ घुरायो नखे। अम्मा बीबी ज़ैनब जे साम्हूं आहे। बीबी ज़ैनब सोनिया पुछो दे खबर असा जे मथा एहसान करण वारी सुञाणी थी, चवे थी कान थी सुञाणा। सजी शाम जा मानू हे मजाक उड़ाए रहा हन, तू ही एहसान करे रही आ। जवाब थी दे अल्लाह जी बांधड़ी ओ नूरानी चेहरे वारी न्याणी, आऊं तव्हां खे त नथी सुञाणा, पर आऊं नंढड़े लाको मदीने में रहंदी हुयसि। काथे रहंदी हुयसि? जवाब दो काथे रहंदी हुयसि? मदीने में रहंदी हुयसि। बस सोच मदीने जो नालो ईंदो वयो, पाकन जे अखड़िन में सावण जो मींह वसी वयो। जो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वतन सब कंहिंखे याद हूंदो आ, दुख जे टाइम ते अम्मा याद ईंदी आ, दुख जे टाइम ते पंहिंजो अबाणो वतन याद ईंदो आ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बीबी सकीना मदीने जो नालो ॿुधी उन जे अखड़िन मां मींह अची वियो। बीबी ज़ैनब सोणीअ जे अखड़िन मां मींह अची वियो। पंहिंजे लुड़कन खे उघंदे उन औरत ॾे निहारे फरमाइनि थियूं ॿुधा, चवे थी मदीने में अम्मा फातिमत ज़हरा सोहणीअ जे घरड़े में नंढड़े लाको मूं जिंदगी गुजारी। जॾहिं मुंहिंजी शादी थी ऐं मुंहिंजी ॼञ अची रही हुई, मुंहिंजी रुख़सती बि ख़ातूने जन्नत जे अंगण तों थी आ। अम्मा फातिमत ज़हरा हिकड़ी वसीयत कई हुई, ओ अल्लाह जी बानी जॾहिं बि को काफ़िलो अचे उनखे पाणी ज़रूर प्यारजा। जागो था, उनखे पाणी ज़रूर प्यारजा। जेॾी महिल अमड़ जो नालो आयो ऐं पाणीअ जो नालो आयो त अम्मुल मसाइब अम्मा बीबी ज़ैनब सुहणीअ उन औरत ॾे निहारे फरमायो, पोइ जीअं अॼु ॾींहं ताईं ईअं ई कंदी थी अचां। पंहिंजे पाण खे रोके करे बीबी ज़ैनब सुहणीअ चयो, ऐं मुसाफ़िरनि ते रहम खाइण वारी, उन्हनि जे दर्दन खे महसूस करण वारी का उम्मीद अथई त ॿुधाए त अॼु असां तोखे उहा उम्मीद पूरी करे ॾियूं। अखियूं खोले निहारे चवे थी, कैदी लॻा पिया हो, गलनि में रसा ॿधा पिया हन, हथनि में हथ कड़ियूं हन, पेरनि में ज़ंजीरूं हन ऐं शाही ऐलान कंदा था वञो। लॻे थो त बाग़ी न आहियो, तव्हां त के नूरानी घराणे जा शहज़ादा ऐं शहज़ादियूं आहियो। बीबी ज़ैनब फरमायो त तुंहिंजी का तमन्ना? चवे थी बस हिकड़ी तमन्ना। कहिड़ी तमन्ना? चवे थी नंढड़े लाको जॾहिं न मां बीबी अम्मा फातिमत ज़हरा जे घर में रहंदी हुयसि त नंढड़ी बीबी ज़ैनब हुई, उनखे हथनि में खेॾाईंदी हुयसि। इमाम हसन सुहिणो उनखे खेॾाईंदी हुयसि, इमाम हुसैन सुहिणो उनखे खेॾाईंदी हुयसि। साल गुज़री विया आहिनि, ॿुधो अथमि त लजपाल इमाम हसन सुहिणो त शहीद थी वियो आहे। बसि दिलि में हिकिड़ी उम्मीद आहे त मुंहिंजा मौला मौत बाद में अचे, हिकिड़ो दफ़ो हिननि अखियुनि सां लजपाल इमाम हुसैन जो दीदार कयां ऐं बीबी ज़ैनब सुहिणीअ जो दीदार कयां। बस हिकड़ी तमन्ना है। बीबी ज़ैनब सुहणीअ पाण खे संभालींदे उनखे फरमायो त ओ अल्लाह जी बानी फिज़ा, जेॾी महिल नालो वरतऊं त औरत जूं अखियूं खुली वयूं। फिज़ा कंधु मथे कर, तुंहिंजे साम्हूं जेको चेहरो आहे इहो बीबी ज़ैनब जो आहे। ओ साम्हूं जेको नेज़े ते क़ुरान करीम जी तिलावत करे रहियो आहे
इहो लजपाल इमाम हुसैन पाक जी ज़ात आ। बस एतरी देर हुई त फिज़ा जे वात मां दाह निकिरी वई। शामिन हरामिन ते जेके उन पिटकार कई, यजीदिन जे मथां पिटकार कई, हुकुम थी वियो त देर न कयो, इन औरत खे ॿधो। हीअं कयो, जेॾी महिल उन औरत खे ॿधऊं त निहारे उते 500 मुंहिंजा दोस्त शामी सिपाही चवे थी त 500 गैरतमंद बीठा हो। हिकिड़ी तव्हांजी न्याणी हिन ज़ालिमनि जे हथों क़त्ल थी थिए त सभिनी जो खणी पंहिंजा तीर ऐं नेज़ा सिधा कया त सभई जेके यज़ीद हुआ हटी विया। त बीबी ज़ैनब मदीने ॾे निहारे चयो, वाह मालिक तुंहिंजी कुदरत, हिकिड़ी शामी औरत जे लाइ 500 तीरनि नेज़नि वारा तयार थी विया। तुंहिंजे मुस्तफ़ा जे बचड़नि खे ईअं बेयारो मददगार करण में राणा, जंहिंमें तूं राज़ी उन में असां राज़ी, तूं राज़ी हुज असां अॻे ई राज़ी आहियूं। अज़ीज़ाने मन, सब्र हुयो, सादात जे ज़ुबान ते सब्र हुयो। इमाम ज़ैनुल आबिदीन जंहिं वक़्त में दिमश्क मां शाम मां काफ़िलो निकितो त अॻियां हलब जो हिकिड़ो मक़ाम हुयो, 3 मंज़िल या चौथी जेका हुई उन खे कटे थो अचां त उते कीअं नाबीना खे नूर मिलियो। उहो नूर जो नाबीना खे मिलियो त ॻाल्हि खुली वई। अॻियां जेका कादसिया जी अञा 6 या 7 मंज़िल हुई उते हिकिड़ी औरत हुई, मुस्लमान कान हुई, मगर उन औरत खे पुटड़ो हिकिड़ो हुयो जेको ला इलाज हुयो, परेशान हाल में बीठी हुई। हेॾा हलब जे मक़ाम तां वीदे कंहिं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उनखे ॾस ॾिनो त हिकिड़ो काफ़िलो अचे थो पियो, उन में हिकिड़ो अहिड़ो हकीम आ जंहिं वटि अलाए कहिड़ी दवा आहे। हलब जे मक़ाम ते अखियुनि खां नाबीना हुई, उन ते हथड़ो रखियो अथनि त उनखे अल्लाह अखियुनि जे नूर सां आबाद करे छॾियो आहे। उहा मां उन बचड़े जे ज़िंदगीअ जे लाइ कादसिया जे मक़ाम ते बीही थी रहे, इंतज़ार थी करे। काफ़िला ईंदा था वञनि, कीअं ख़बर पवे त कहिड़ो काफ़िलो। उन कासिद ॿुधायो, जंहिं काफ़िले जे अचण सां ॾिसी त अर्श खां नूर जूं लाटूं वसन पयूं, इहो उहो काफ़िलो आहे जंहिंजो सिरुन नेज़े ते अॻियां तिलावत कंदो अचे, उहो काफ़िलो आहे। औरत यहूदियाणी बीठी आहे, जीअं जो काफ़िलो इमाम आली मक़ाम जो ॾिसंदी आहे, अॻियां रस्ते ते पाणी खणी बीहंदी आहे, यज़ीदन खे चवंदी आहे, इन तव्हांजे काफ़िले में हिकिड़ो हकीम आहे, मुंहिंजो पुटड़ो बीमार आहे। यज़ीदन लालचन पलीतन चयो, परे हट, दौलत जो ढेर लॻाए चवे थी, ईअं न कयो, हे दौलत मिड़ई खणो, मूंखे पुटड़ो बचाइणो आहे, इन हकीम खे मूंखे ॾियो त मुंहिंजे पुटड़े जो इलाज करे। यज़ीदन चयो त हिते केरु हकीम आहे? हिकिड़े पलीत खिलंदे टोक कंदे इमाम ज़ैनुल आबिदीन ॾे हथड़ो खणी चयो, इहो जेको बेड़नि में ज़ंजीरुनि में जकड़ियल आहे, इहो ई वॾो हकीम आहे। उहा औरत टोड़ी कदमनि खे चुमी करे चवे थी, ओ शहज़ादा, ओ शहज़ादा, जंहिंजे जिस्म जो खून तुंहिंजे रगुनि में आहे, उन अमड़ जो तोखे कसम आहे, मूंखे पंहिंजो बचड़ो बचाए ॾे। इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो, हिन ज़ालिमनि खां इजाज़त वठ त हलां। ज़ालिमनि इजाज़त ॾिनी, इमाम ज़ैनुल आबिदीन हलण लॻो, हथनि में हथ कड़ियूं, पेरनि में डंडा ॿेड़ियूं, अञा दरवाज़े ते मस पहुता, अंदरां रुअण जो आवाज़ आयो। न्याणीअ दाह करे चयो, अम्मा, अदा गुज़ारे वियो, अदा मरी वियो, हकीम खे इजाज़त ॾे। रोई चवे थी, हकीम साहब तव्हांजी महिरबानी, मुंहिंजो बचड़ो मरी वियो। इमाम ज़ैनुल आबिदीन निहारे फरमायो, अल्लाह जी बानी, जेके ईंदा हल उहे ख़ाली कोन मोटंदा हल। दवा जो टाइम गुज़री वियो आहे, मगर दुआ जो टाइम अञा कोन गुज़रियो आहे। इमाम ज़ैनुल आबिदीन उन मुर्दह बच्चे जे मथों बीही करे हथड़ा खणी रब्बे ज़ुल जलाल जे दरबार में दुआ था घुरन, अल्लाह जे ज़ात उन मुर्दह बचड़े खे ज़िंदा करे छॾियो। ऐं मुसलमान,
उन इमाम ज़ैनुल आबिदीन जेडी मल न यजीद जे कैद में हुयो तवां साके त एतरी भी खबर काने त केतरा डी कैद में हुयो तवां साके इया भी खबर काने का त इमाम हुसैन जो सिर मुबारक केतरो टाइम यजीद न वट मौजूद हुयो तवां साके इया भी खबर काने त इमाम हुसैन पाक जो सिर मुबारक दफन केड़ी जगह ते थियला ओ मुसलमानो बस असां रुगी नारा हण जा शौकीन हो बस चंद गालियों बुधण जा असां बस किस्सो बुधण जा शौकीन हो उते इमाम ज़ैनुल आबिदीन हथन में हथ खड़ियों पेरन में डंडा बेड़ियों हिया खामोश थे अल्लाह जे जिक्र में एक नंढड़ी कोठड़ी में महसूर लगा वेठा हन उते बि अल्लाह जे जिक्र जी तिलावत हली रही आ कुरान करीम जी तिलावत हली रही आ हिकड़ो मारी हरणीअ जो नंढड़ो बच्चो हथ करे यजीद दे खयो थो वञे इन जे ला त यजीद खुश थींदो मुखे इनाम ॾींदो जेॾीमहिल इमाम ज़ैनुल आबिदीन जे भरमा ओहो मारी हंज में हरणीअ जो बचड़ो खणी लंघियो हरणीअ जे बचड़े ने पोइते निहारे इमाम ज़ैनुल आबिदीन ने निहारे हरणीअ जे बचड़े आवाज ॾिनो इमाम ज़ैनुल आबिदीन सॾड़ो कयो ओ शिकारी जरा हेॾे आ शिकारी मोटियो जी अदा कैदी छा हाल आ पाण फरमाईंदा हिन खे छॾे ॾे हिन बचड़े के छड़े दे कैदी निहारे चयो चेहरे मां शामी न थो लगी नूरानी थो लगी चेहरे मां शामी न थो लगी नूरानी थो लगी तुझो चेहरो बुधाए रहो आ त कहीं बादशाही घराणे जो शहजादो हई अचे मां हरणीअ जे बच्चे मां हथ कढियो तू राजी थी पो तू राजी थी पो ओ शिकारी मोटियो टे कदम खयई इमाम ज़ैनुल आबिदीन सॾड़ो कयो ओ थोरो करण वारा हेॾे आ जेडी महिल वो शिकारी पोइते मोटियो चवे तो वरी केड़ो कमा इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो असांजी खानदानी रवायत कंहिंजो थोरो को न खणदा कंहिंजो थोरो कोन खणदा हो असांजी खानदानी रवायत कंहिंजो थोरो कोन खणदा हो उन शिकारी खिली जयो हथन में हथ कड़ियो पेरन में डंडा बेड़ियो मज़लूम जे हैसियत में एक बंद कोठड़ीअ में वेठो आ इतां वेही करे मुखे छा ॾींदे सुणे सज्जाद फरमायो घुर छा घुरजई घुर छा घुरजई घुर छा घुरजई याद रखो मुझा दोस्तो जेको न अमीर बादशाह जो बच्चो हुंदो उहो भले ढेर ते भी वेठो हुजे पर अखलाक बादशाही हुंदो जेको न जट जो बच्चो हुंदो उनके भले बादशाही महल में हर पर कांचा या पांचा गिलींदो जाहिर कदो त मां जट जो पुट इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो घुर छा घुरजे खिली जवे थो जेको वणई सो दे जेको वणई सो दे इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो इहो सामो बजरीअ जो ढेर पत्थरन जो ढेर पयो आ जी सुना पयो आ इन मां जेतरी खणी सगी तो खणी आ शिकारी परेशान थियो शायद के पत्थर हणंदो इहो भी कम मुखां तो वठे हुन मिड़ई बेदिलियो बुक खणी भरियो बुक खणी जेडी मल भर में आयो इमाम ज़ैनुल आबिदीन ने हार पर बस एतरो खपई तो हुन चयो मां छा कंदुसि पत्थरन खे मां छा कयां इमाम पाक ॾे निहारे चवे थो पत्थरन खे मां छा कयां इमाम फरमायो हेठ निहार हीअं जो हेठ निहारे जेके पत्थर खणी आयो हो निगाहे सज्जाद सां अल्लाह उन पत्थरन खे सोन बनाए छॾियो हुयो यार जवाब ॾे मुसलमान कलमे पढ़ण वारा जेके इन हाल में वेठा हन मरवान बिन मालिक जेडी मल न सोहणो इमाम ज़ैनुल आबिदीन वापस मदीने पहुतो आ वापस मदीने पहुतो तो उन वक्त जेको ते गवर्नर हुयो मरवान बिन मालिक वडो जालिम जाबिर हुयो कहीं गरीब जो हक खाई चुको हुयो उनके न पियो दे वो गरीब
काॾे आयो आस्ताने सजाद दे आयो इमाम ज़ैनुल आबिदीन जे उन झूपड़ीअ ॾे हली आयो मुंहिंजा साईं गवर्नर मुंहिंजो हक़ खाई वियो आहे सुहिणो इमाम सजाद लठ मुबारक हथ में खणनि था उमिरि जो वॾो हिसो गुज़री वियो आहे उन लठ जे टेक ते हलनि था हल केरु थींदो आहे मरवान केरु थींदो आहे गवर्नर तुंहिंजो हक़ खाइण वारो उहा लठड़ीअ ते बीही करे हकल करे चवनि था ज़ालिम इन ग़रीब जो हक़ वापसि करी थो या नथो करी उतां ॾकंदे चवे थो मुंहिंजा साईं मां हींअर जो हींअर वापसि थो कयां मूंखे माफ़ी मिले इमाम सज्जाद सुणे फरमा वञ ग़रीब वठ पाण मोटिया जेॾी महिल मोटिया त उन ज़ालिम जाबिर गवर्नर खे हेठिन ग़ुलामनि चयो त हिकिड़ो कुराड़ो अकेलो ॼणो उन जे चवण ते तव्हां ॾकण लॻो चवे पियो रब्बे काबा जो कसम आहे जेको मूं ॾिठो सो तव्हां न ॾिठो तव्हां त हिकु कुराड़ो ॾिठो पर उन काबे वारे रब जो कसम आहे जेॾी महिल हुन जो लठ ज़मीन ते हणी हकल ॾिनी त मूं ॾिठो त अर्श बि हिले पियो ज़मीन बि हिले पई मूं चयो जे चवण न वठंदुसि इन लठ खे वराईंदो त अर्श सॼो मुंहिंजे मथां ईंदो मां तबाहो बर्बाद थी वेंदुसि जन खे अल्लाह एतिरी ताक़त ॾिनी हुई पूरी जिंदगी मदीने में वेही करे तवज्जो मुसलमानो पूरी जिंदगी मदीने में वेही करे इमाम ज़ैनुल आबिदीन क़ाल अल्लाह व क़ाल रसूल हदीस पढ़ाईंदो रहियो कुरान पढ़ाईंदो रहियो केतिरा ई वॾा वॾा जेके मुफ़स्सिर मुफ़क्किर वॾा वॾा जेके शेखुल हदीस वॾा वॾा नाला जेके हुया उहे सभु शागिर्द आहिनि इमाम ज़ैनुल आबिदीन जा शागिर्द आहिनि ऐं मुसलमानो क़ुरान करीम ऐं हदीस क़ुरान करीम